कराची जो इंफ्रास्ट्रक्चर थोरो कमज़ोर नज़र अचे थो। इहो सभु कुझु चवनि था त आवाम जी भलाई लाइ आहे, बिल्कुलु आहे, छो त केतिरियूं ई पुलूं, केतिरा ई रोड रस्ता, केतिरे ई ग्रीन लाइन जा जेके फेज़िस आहिनि उहे हलनि पिया, इन प्रोसेस आहिनि, उन्हनि खे कंप्लीट थींदे थींदे टाइम लॻी वेंदो ऐं उन जे करे ई आवाम खोड़ सारियूं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। खोड़ सारियूं मुश्किलातूं असांखे पेश अची रहियूं आहिनि, जीअं ट्रैफ़िक जो इशू थी वञे थो, किथे अॻियां खॾो आहे त उन जे करे असीं फासी वञूं था। ज़ाहिर आहे अॻियां मोटरसाइकिल वारा बि हूंदा आहिनि, गाॾियुनि वारा बि आहिनि, उन खां पोइ वॾियूं वॾियूं बसिस आहिनि जेके हेॾे आवाम खे फैसिलिटेट करे रहियूं आहिनि। सो अल्लाह खां दुआ आहे ऐं असां सिंध हुकूमत खे ॿीहर अपील कंदासीं त प्लीज़ जल्दी असांजा इहे रोड रस्ता मरमती जेको बि कमु आहे उहो जल्द अज़ जल्द मुकमल थिए त जीअं असीं उन्हनि मां फैसिलिटेट थी सघूं, न कि आवाम ख़्वार थिए त जीअं असांजो हिन वक़्त ताईं महिमान जेको आहे उहो रस्ते में आहे ऐं इन ई ट्रैफ़िक इशू जे करे ख़ैरु आहे अची वेंदा ऐं असीं उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि कंदासीं। उन खां पहिरीं मूं सोचियो त तव्हां सां वधीक थोरो ॻाल्हाइजे ऐं असीं चुप न करे वेहंदा आहियूं, असीं पंहिंजो कमु जारी सारी रखंदा आहियूं। मुंहिंजी टीम मूंखे चयो त हलूं था ॿीहर ऑन एयर ऐं तव्हां उन्हनि खे कुझु न कुझु पंहिंजे नाज़रीन सां असीं ॻाल्हायूं था ऐं कुझु न कुझु तव्हां ॿुधायो ऐं असीं जेको हिन वक़्तु फेस करे रहिया आहियूं पेट्रोल जो इशू। मूंखे पहिरीं बि चवनि पिया त पेट्रोल ते ॻाल्हाईंदासीं, मां चयमि पेट्रोल छोकिरनि खे जॾहिं असीं चऊं था त पेट्रोल घटि त थी वियो आहे। हू चवनि था तव्हां छोकिरियुनि खे कहिड़ी ख़बर पेट्रोल वधियो केतिरो हो ऐं घटि केतिरो थियो आहे। ऐं असां वटि हूअं बि जॾहिं पेट्रोल में इज़ाफ़ो थींदो आहे, पैसनि में इज़ाफ़ो थींदो आहे, उन खां पोइ असां वटि किराया भाड़ा वधी वेंदा आहिनि ऐं जेके बसिस वारा आहिनि उहे पंहिंजो सॼो मुनाफ़ो उतां ई कमाइणु चाहींदा आहिनि। इन खां पोइ सब्ज़ी भाॼी महांगी थी वेंदी आहे ऐं असां जेॾां बि वञूं असांजा कपिड़ा, असांजो जेको बि ॿियो सामान आहे उन हर शइ ते टैक्स त पहिरियां ई मौजूदु आहे, पर उन खां पोइ असीं ॾिसूं था त उन्हनि जी प्राइस वधी वेंदी आहे। असीं राशन वठणु वञूं था त उतां बि असांखे हाई रेट मिलनि था, शयूं जेके आहिनि उहे कॉस्टली थी वियूं आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पेट्रोल जी वजह खां। पेट्रोल जीअं ई सस्तो थींदो आहे पर का बि शइ सस्ती न थींदी, यानी कि का बि शइ पंहिंजी वापसि उन रुटीन ते नथी अचे। पेट्रोल महांगो त यानी कि हर शइ महांगी, जहाज़नि जा किराया महांगा थी विया आहिनि, माण्हू सफ़र केॾां बि नथा करे सघनि, तमामु घणी महांगाई खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ऐं उन खां पोइ वरी असां जितां बि जॾां बि ट्रैवल कयूं था असां रोड रस्तनि जी हालति ॾिसूं था त अञा वधीक कावड़ अची वञे थी त अगरि पेट्रोल महांगो आहे, अगरि आवाम टैक्स बि ॾिए थो त पोइ हीउ सभु कुझु छा आहे, हीउ सभु हशर छो आहे असां सां। त उमेदु कयूं था पाकिस्तानी हुकूमत कंहिं न कंहिं फ़ैसिले ताईं पहुचंदी जेको ही पेट्रोल, डीज़ल, गासलेट, गैस सभु कुझु महांगो थी चुको आहे। अलाह करे त इन्हनि ते कंट्रोल कयो वञे त जीअं आवाम खे रिलीफ मिले, आवाम खे फ़ाइदो हासिलु थिए, छो त पेट्रोल महांगो, हर शइ महांगी ऐं पेट्रोल सस्तो थिए थो पोइ बि शयूं महांगियूं ई विकिणजनि थियूं। उन्हनि ते बि कंट्रोल थियणु घुरिजे, लिस्ट लॻणु खपनि ऐं दुकाननि ते मार्केट्स में जेको बि असीं शइ जेका बि वठूं था, किथां बि वठूं था, को सामान वठूं था त उते बि लिस्ट चेक करे, गवर्नमेंट जे तरफ़ां जेके लिस्ट लॻाई वई आहे उते चेक करे पोइ ई सामान वठूं, उहा चेक लाज़मी कयो। छो त गवर्नमेंट जॾहिं बि पेट्रोल वधाईंदी आहे शयूं त महांगियूं थींदियूं ई आहिनि ऐं जॾहिं घटि कंदियूं आहिनि, घटि थींदो आहे पेट्रोल, गवर्नमेंट घटि कंदी आहे त पोइ शयुनि खे बि घटि थियणु घुरिजे। आवाम खे इते रिलीफ मिलणु लाज़मी ऐं ज़रूरी आहे ऐं इन लाइ हुकूमत खे घुरिजे त चेक एंड बैलेंस लाज़मी कराइनि। जेके बि असांजा ऑफिसर्स आहिनि जेके इन्हनि शयुनि लाइ ई आहिनि त चेक कयो ऐं मार्केट्स में वञो, रेट लिस्ट जेकी आहे उहा हर शॉप ते हुजणु खपे